छा तव्हांजा ॿार स्कूल में पढ़ंदा आहिनि? स्कूल में जेकॾहिं काई बॉलीवुड फिल्म फ्री में ॾेखारण जो ऑफर हली रहियो हुजे त तव्हां हुनजो फ़ाइदो वठंदा? हिन ऑफर जो फ़ाइदो वठण जे लाइ तव्हांखे हिकु लेटर स्कूल खे ॾियणो पवंदो ऐं उन में घटि 20 ॿारनि जे पेरेंट्स खे साइन ॾियणी पवंदी। इन लेटर सां सभिनी ॿारनि खे इहा फिल्म मल्टीप्लेक्स में फ्री में ॾेखारी वेंदी। आहे न मज़ेदार ऑफर? तव्हां छा तव्हांजा ॿार ई इहो लेटर ठाहे ऐं 20 पेरेंट्स खां साइन वठी स्कूल में ॾींदा ताकि उहे इहा फिल्म फ्री में ॾिसी सघनि। हाणे हिन ॻाल्हि खे हिकु मिंट साइड में था रखूं। असांजी इंडियन गवर्नमेंट NEP पॉलिसी आंदी जंहिंमें हर हिकु ॿार खे हक़ ॾिनो वियो आहे कि हू पंहिंजी मदर टंग यानी सिंधी ॿोली स्कूल में सिखी सघे थो। हाणे हिन जे लाइ करिणो छा आहे? सेम प्रोसीजर आहे। हिकु लेटर लिखिणो आहे जंहिंमें 20 माइटनि खे साइन ॾियणी आहे ऐं स्कूल खे चवणो आहे त असांजे ॿारनि खे सिंधी सेखारियो। कानून मुताबिक़ स्कूल खे 3rd लैंग्वेज सिंधी सेखारणी पवंदी। उन जे लाइ टीचर्स ऐं किताब बि स्कूल अरेंज कंदो। त छा तव्हां पंहिंजे ॿोलीअ खे ज़िंदा रखण जे लाइ लेटर साइन कंदा? ही वीडियो फॉरवर्ड करे ॿियनि सिंधियुनि खां बि पुछी वठो त छा हू ॿारनि खे स्कूल में सिंधी सेखारण जे लाइ लेटर साइन कंदा।